अस्सलाम वालेकुम। सुबुह जा थिया आहिनि 10 ऐं मां हिते ॾही ॼमाए छॾी आहे। चांवर भिगल आहिनि। 10 थिया आहिनि 11 थिया आहिनि 11 थिया आहिनि। मां अलाए कहिड़ी दुनिया में आहियां। ऐं हिते मूं गजरूं ऐं चांवर बॉइल करे छॾिया आहिनि। थोरी देरि में इन्हनि में खीर विझंदमि। मां ठाहियां थी इन्हनि जी खीरणी गजरेला। इन जी रेसिपी बि मुंहिंजे चैनल ते आहे। ऐं लंच में ठाहींदमि मच्छी जो पुलाउ। मच्छी हिते भुञी कढी रखी आहे। ऐं असां वञूं था हाणे थोरी देरि जे लाइ ॿाहिरि, कुझु ज़रूरी कमु आहे। पोइ मोटी अचे मां ही पंहिंजो सॼो खाधो बि कंप्लीट कंदमि ऐं वरी तव्हां सां बि कॉन्टेक्ट कंदमि। असां आया आहियूं मेट्रो ते ग्रॉसरी वठण जे लाइ। सो हितां ॿाहिरि ई आउटसाइड ते दुकान आहिनि मेट्रो में, कंपाउंड में अंदरि। त उहे मां तव्हां सां शेयर थी कयां। तारिक ऐं सुराण परे पासे आहिनि। मां वीडियो ठाहिण जे लाइ मूंखे ॻाल्हाइणो हो, इन करे मां हिन तरफ़ अची वई आहियां। सो असां वञूं था हाणे मेट्रो में अंदरि ग्रॉसरी वठंदासीं ऐं अंदरि छा छा जेको आहे सीन हूंदो उहो तव्हां सां मां शेयर कंदमि। सुराण हिकिड़ी ग्लू खपंदी मूंखे। घणे जो आहे? 800। 799 आदि आहे न, एॾो अट्रैक्टिव न आहे सुराण। मूंखे त ॿई था वणनि। मूंखे हिन खां वधीक उहा फर वारी कोठी थी वणे। अहिड़ियूं अथनि इलाही। नंढा स्टूल केॾा सुठा आहिनि। पूरो ॿारनि जो फर्नीचर आहे। इन खां पहिरीं जो कोई मूंखे मना करे। सुराण हितां दरअसल असां कुझु बि नथो खपे। असां हरू भरू बीठा आहियूं। हिते असां दिलि ख़ुशि करण जे लाइ बीठा आहियूं। हिते असांजो ॿियो कोई बि कमु न आहे। यकीन कयो सभु शयूं एॾियूं थियूं वणनि जो बिना ज़रूरत जे करे न हितां हर कंहिं मां हिकिड़ी हिकिड़ी शइ वठिजे। हालांकि माशाअल्लाह घर भरियल आहे शयुनि सां ऐं सही नथो लॻे। ज़्यान आहे, फज़ूल ख़र्ची आहे जेका मूंखे कंहिं सूरत में न आहे करणी। पर हसीन शयूं ॾिसी ॾिसी त वाह वाह, दिलि थी चए ज़रूरु हितां कुझु न कुझु वठिजे, पर कोन थो वठिजे। ईअं ई था वञूं असां। नंढियूं न आहिनि छा? हे नंढो पियो आहे न, हिन नंढे वारे मां कढ ॿ, हिकिड़ी खंडु लाइ हिकिड़ी बेसण लाइ। हितां जॾहिं खां मां इहे खुले मां वठणु शुरू कयो मूंखे ॾाढो मज़ो आयो आहे। छो त हिते इलाही वैरायटी आहे ऐं तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां थोरो या घणो खणी था सघो। हीअ तमामु जेको आहे सुठो थो लॻे। नंढी खई आहे। हा, मसाला भी हिते सभु ईअं ई पिया आहिनि। हीअ सुंढ आहे, हीअ चार मगज़, कारा मिर्च, वॾा फोटा, लौंग, हीअ नंढा कारा मिर्च, पिछल कारा मिर्च, सभु मसाला। डिपार्टमेंट के कैशियर मिस्टर तानिश से गुजारिश है अपने डिपार्टमेंट से रजिस्टर करें। चेकआउट डिपार्टमेंट के कैशियर मिस्टर तानिश से गुजारिश है अपने डिपार्टमेंट से रजिस्टर करें। शुक्रिया। लाइन आए दुकान बनो।
को होटल वालों हाँ तो मतलब वो बर्गर ठाण वालों होते ईमा बता दें मतलब बर्गर ठाण संडे जे करे ॾाढी काउंटर्स ते रश हुई, सो मां अची वई आहियां ॿाहिरि। मां बीह थकिजी पियमि। हाणे सुराण ऐं तारीख़ जेका आहिनि पाण ई हिसाब किताब कराए अची वेंदा। मिर्चनि जी वैरायटी ॾिसो केॾी आहे। हेड धाणा, सॼा धाणा, अछो जीरो, मुङनि जी दाल, चौरा, अछा चौरा, ही ॻाढ़ा चौरा, ऐं ही साबित मुङ आहिनि, ही चणा आहिनि, ही बि चणा आहिनि, ही कारा चणा आहिनि। जेको थियो ये आहे मेन यूनिवर्सिटी रोड। यूनिवर्सिटी कराची यूनिवर्सिटी गुजरी वई पोइ मूंखे न मतलब एरिया तो उनजो तो हले, पर जेको गेट हो एंट्रेंस है उन ते बोर्ड लॻल उहो मां रिकॉर्ड कयां तो मूंखां रहिजी वियो। सो मूंखे रस्तो ॾाढो वणंदो आहे। पूरो कराची यूनिवर्सिटी रोड न बल्कि कुझु टुकड़ो हे जेको हली रहियो आहे ऐं हिन पासे हे नंढो गेट आहे। इहे त इलाही गेट अथनि हिननि जा मुख़्तलिफ़ पासनि खां। मेट्रो त असां शॉपिंग करे वञूं त वापसि घर। ही आहे संडे बाज़ार मौसमियात वारो ऐं इते मां ऐं सुराण लहंदासीं। तारीख़ वेंदो घर सामान खणी। असांखे हितां कुझु ज़रूरी कमु आहे उहो करे पोइ असां वेंदासीं रिक्शा में घर। सो ही आहे सीन। रश ॾाढी आहे। एरिया बि अहिड़ो आहे जो बाज़ार जे करे बि रश आहे ऐं आचर बि आहे इन करे बि रश आहे। तो बाज़ार में ॿाहिरि मां घटि हिमत कंदी आहियां रिकॉर्डिंग करण जी, छो त मूंखे मुनासिब बि न लॻंदो आहे। माण्हू अजीब नज़रनि सां ॾिसंदा आहिनि ऐं मूंखे इहो बि भउ थींदो आहे त कोई फ़ोन न खसे वञे। पहिरीं ॻाल्हि इहा। सो हाणे हिते असां वेंदासीं। कुझु सन्हड़ो थोरो घणो कमु आहे उहो बि यकीननि तव्हां सां शेयर कंदसि ऐं उन खां पोइ असां ॿई ॼणियूं घर वेंदासीं। हा सोचियोसीं त निकिता आहियूं त इहो बि करे पोइ घर वञूं, न त ईअं मुश्किल थींदो आहे जो घर वञूं कुकिंग कंप्लीट कयूं नमाज़ पढ़ूं वांदा थियूं त शाम थी वेंदी आहे। शाम थिए त एॾी रश एॾी गर्मी थी वञे। हिन महिल ई जेको आहे रश इलाही आहे। त मां चाहियां थी त ही थोरो जेसि ताईं गाॾी में वेठी आहियां तारीख़ साण आहे तेसि ताईं थोरो रिकॉर्ड करे वठां। हिते कहिड़ो उसूल आहे जो बाक़ी इहो उसूल हलंदो। ॾाढी रश आहे। फ़िलहाल त गाॾियुनि जी रश आहे। अंदरि बाज़ार में यकीननि माण्हुनि जी बि रश हूंदी। ही डिफरेंट स्टॉल्स आहिनि ॿाहिरि लॻल। मिड़ई किथे न किथे बीहारे असां किथां बि रस्तो कढी हलिया वेंदासीं। सॼी उमिरि खां मूंखे अलाए छो अहिड़ी अवामी जाइनि तां शॉपिंग कंदे मज़ो ईंदो आहे ॾाढो। ॻाल्हि इहा न आहे त मां वठी थी सघां नथी वठी सघां, ॻाल्हि मां इंजॉय कंदी आहियां हिते इलाही। सो असां लहूं था हाणे। ये बड़ा वाला कैसे देंगे इलास्टिक का रोल? चलिए गिन लें फिर देखते। मां हितां सिलाई जो कुछ सामान वठण आई आहियां। हिकिड़े ख़ैराती स्कूल जे लाइ ग़रीब मायुनि खे सिलाई था सेखारीनि। ये बड़ा वाला जो इलास्टिक का रोल है ना 250 का। और छोटा वाला एक रेट है उसका। बड़ा दे दें एक। और ये खुली हुई इलास्टिक कैसे दे रहे हैं? ये 5 रुपए गज है। क्वालिटी अच्छी है इसकी? जी क्वालिटी अच्छी है भाजी। इसके पैकेट नहीं है क्या? किसके भाजी? इसके
पैक करनी हो तो ये खुला होता है। चलो ये दे दें, एक तो ये दे दें बड़ा वाला। और ये कैंचियाँ कैसे दे रहे हैं? ये लाल वाली बड़ी कैंची ये 250 की है एक। ये 250 की है हाँ, इससे छोटी वाली और ये है 200 रुपए की। ये 200 की लगाए ना, ये 200 की नहीं लगेगी। कम तो करें कुछ, मैं इतना सारा सामान ले रही हूँ। चलो ये 200 की होगी। ठीक है, 200 की हो गई ना। ये 3 दे दें मुझे, ये बड़ी वाली ये 3 है। ये हाँ, तीनों कवर में डाल के दें। ये 13 13। और ये जो निकाल के रखी मैंने वो चमक वाली, इसको भी जो है नाप लो कितनी हो रही है। 1.5 रुपए बटन, 1.5 रुपए। और ये सफ़ेद वाली कैसे दे रहे हैं? 20 रुपए मोती वाली। जी। ये भी मोती वाला है, ये भी मोती वाला है। ठीक है, नहीं नहीं बस इसको रहने दो। ये जो मैंने निकाल के दिए वो आप जो है नाप लो। ये एक दिए ना, हाँ ये इसको नाप लो। ले आओ ना। सादा बटन नहीं है क्या? ये बाहर की बटन है बाजी, एक तेरा बटन नहीं है, 1000 डिजाइन पड़े बाजी। एक पूरी बाजार में ले और बस अपना पैसा लेके जाओ। कैसे दे रहे हैं? 10 का पैकेट है बाजी, एक बटन 8 रुपए के मिलते मार्केट में बाजी। टाइम था पूरा असां संडे बाज़ार में भी थी अची वियासीं ऐं शयूं असांजी सॼियूं हीअं दुकान निकितल पिया हिते ॿ थिया आहिनि ज़ाहिर नमाज़ पढ़बी, लंच ठाहिबो, खाई पी पोइ तव्हां सां वरी मुलाक़ात कयूं था। 3:30 थिया आहिनि हिन महिल। सो मानी पचाए खाई पी सभु कमु करे वांदा थियासीं। असां वियासीं मेट्रो तां ग्रॉसरी वठणु, हे छा कारा मिर्च आहिनि? त कुझु शयूं हुयूं घर में मौजूदु, जीअं पती हुई न वरितीसीं, लूणु पियो, अञा माचिस हुया, ईअं काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि। डिश वॉशिंग लिक्विड हुयो, उहे न वरितियूं आहिनि। ऐं हीअ ज़रूरत जो कुझु सामान वठी आहियां। ऑलपर्स जेको आहे हमेशह मां स्वीट डिश जॾहिं बि ठाहींदी आहियां त पैकेट वारो खीर विझंदी आहियां, छो त उहो ऑलरेडी घाटो हूंदो आहे, पोइ मूंखे घणो काढ़णो न पवंदो आहे। त जेको अॼु मां गजरेला ठाहियां थी उन में इहो विझंदमि, मां उनजे लाइ वठी आई आहियां। ग्लू वरितमि, हमेशह मूंखे खपंदी आहे पंहिंजे क्राफ्ट लाइ। उनखां सवाइ भाॼी वरितीसीं काफ़ी सारी, ऐं चांवर अञा तारीख़ वठी ईंदो, नंढियूं नंढियूं शयूं। ऐं जीअं मां प्लान कयो आहे त मां वञा थी लाड़काणे। सुञाणो नंढिड़ो काॾे वियो? अच्छा ही पियो। त मां हिकिड़ो नंढिड़ो सैनिटाइज़र बि वठी आयमि, त जीअं मां पंहिंजे पर्स में विझी खणी वञा। फ्रूट पतोसीं, कुझु केला त सुबुह ई वरिता हुआ, ऐं बसर आहिनि, हिन में पटाटा आहिनि, बाक़ी कुझु सायूं भाॼियूं जेके आहिनि उहे फ्रिज में हली वियूं। अटो ऐं ऑइल जेको आहे तारीख़ मथे रखी आयो, छो त वरी पोइ असांखां खयो न थींदो आहे 10 किलो अटो ऐं 10 किलो तेल केरु खणे। सो इहो हाल अहिवाल आहे। ऐं कुझु ॿी बि ख़रीदारी कई अथमि संडे बाज़ार मां, छा वरितमि उहो बि तव्हां सां शेयर कयां। ऐं अॼु त मां कुझु काबाड़े मां ख़रीदारी कई आहे, जेका मां तव्हां सां बिल्कुलु बि शेयर न कंदमि, छो त मां जॾहिं हिननि खे ठीकु कंदमि तॾहिं मां इहे तव्हां सां शेयर कंदमि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, डैमेज शयूं आहिनि। ऐं हिकिड़ो 20 रुपए वारो स्टॉल हुयो, जंहिं ते अलाए छा छा पियो मिले। आहिनि सभु ईअं पुराणियूं ऐं रफ शयूं, पर जीअं त मूंखे तव्हांखे ख़बर आहे त मूंखे शौक़ु आहे, मां इन्हनि खे पाण ठीकु करे सघंदी आहियां। सो इन्हनि खे ठीकु करण खां पोइ तव्हां सां शेयर कंदमि। हिकिड़ो नंढिड़ो ई निटिंग जा बैग्स ठाहिण जो आहे बुक। सो बसि सुराणी इहो ॾिठो त असां सुगन जे लाइ इहो वरितोसीं न, हिन बसि ईअं ई आहे, हिकिड़ो पम्फलेट आहे, पर असां चयोसीं त मतां सुगन खे आइडिया अचे, हादिया ऐं राजिया जे लाइ बैग्स ठाहे हुआ, त असां इहो उनखे गिफ्ट कंदासीं। ॿियो मां वरितो ही सिलाई जो सामान। बागड़ी औरतुनि खे सिलाई सेखारण जे लाइ कंबर में स्कूल खोलियो वियो आहे, वोकेशनल सेंटर। हिकु बेबी बागड़ी जो मां तव्हां सां तारुफ़ बि कराए चुकी आहियां, उनजी हिकिड़ी मां वीडियो बि शेयर करे चुकी आहियां। सो उन्हनि खे सपोर्ट करण जे लाइ हितां मां कुझु शयूं वरितियूं आहिनि, ऐं लाड़काणे वेंदमि इनशाला, त उतां मां कपिड़ो ऐं धागा लाड़काणे मां वठंदमि। त हितां मां उहो बार खणणु नथी चाहियां, पर हिते ई मूंखे शयूं ॾाढियूं सुठियूं मिलियूं। ऐं हीअ ॾिसो लेसिस, हीअ सभु चए पियो त 10 रुपया गज़, त मूं हुन खां इलाही सारियूं लेसिस वरितियूं, जंहिंमां हीअ मां पंहिंजे लाइ वरिती आहे। हे मुंहिंजियूं नंढड़ियूं जेके आहिनि न शहज़ादियूं, बसि मां लेस ॾिसंदी आहियां ऐं मूंखे यादि अची वेंदो आहे, त मां उन्हनि जे लाइ कुझु वठां। सो उन्हनि जे फ्रॉक्स में फ्रिल वग़ैरह ठाहिण जे लाइ। ऐं उनखां सवाइ हीअ सुईन जा इलाही सारा मां पैकेट्स वरिता,
हिन में सुयूं थोरियूं थोरियूं आहिनि छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे सस्ता ऐं सादी जाइ तां ख़रीदारी कबी त ईअं ई थींदो। इलाही सारा ही बॉबिन्स वरिता आहिनि ऐं ही नीडल्स जा पैकेट वरिता आहिनि एम्ब्रॉयडरी जा, ठीकु आहे, ऐं नंढियूं वॾियूं ही पिन्स ऐं हिकिड़ो ही पिन्स जो जेको आहे पैकेट मां पंहिंजे लाइ वरितो छो त मूं वटि वॾियूं जेके हुयूं तक़रीबन ज़ंघिजी वियूं ख़तमु थी वियूं त ही मूं पंहिंजे लाइ वरितो। ही टिच बटण जा पैकेट्स वरितमि ऐं ही टेप वरितमि, ज़ाहिर सिलाई सिखण में शयूं कमु ईंदियूं। उन खां सवाइ हे 3 कैंचियूं वरितियूं आहिनि, हिकिड़ो ही रोल वरितो इलास्टिक जो। त इहे शयूं उन्हनि जे लाइ ॿी हैरत अंगेज़ शइ मूंखे सम्झ में नथो अचे चकर छा आहे त ही बटण 10 रुपयनि जो पैकेट कीअं पॉसिबल आहिनि। कुझु प्लास्टिक जा आहिनि या अलाए प्लास्टिक ई आहे मुंहिंजे ख़्याल में ऐं चमक दमक वारा। त मूं चयो ठीकु आहे, जेके मायूं सिलाई सिखंदियूं ऐं ग़रीबड़ियूं ॻोठाणियूं ऐं बागड़ी कबीले में उअं ई ब्राइट कलर जेके हूंदा आहिनि उहे वधीक मायूं पसंदि कंदियूं आहिनि ऐं पाईंदियूं आहिनि, त मां उन्हनि खे नज़र में रखी इहे बटण वरिता आहिनि। इलाही सारा वरिता आहिनि पर मोस्टली इहे ई कलर्स चमकीला। सो मूंखे ॾाढी हैरत लॻी, 10 रुपए जो हे पैकेट, माना हैरत जी ॻाल्हि आहे। कंहिंमें 6 बटण आहिनि, हे वॾा आहिनि त 3 आहिनि। त इहा मुंहिंजी अॼु जी ख़रीदारी आहे। सो हाणे मां कंदमि रेस्ट ऐं हिते हिन पासे मुंहिंजी सूतली जी चोटी अञा ठहे थी, थोरी टुकरी 2-2 इंच 4 इंच रोज़ ठहंदी आहे। सो इहा कुल शॉपिंग आहे जेका मां करे आई आहियां। हीअ संडे बाज़ार जी थियल शॉपिंग आहे ऐं हाणे कंदमि मां रेस्ट ऐं पोइ 3 पहिरीं जी नमाज़ खां पोइ वरी तव्हां सां मुलाक़ात थी। शाम जा थिया आहिनि 5:30, नमाज़ पढ़ी वरिती आहे, मां रेस्ट करे वरितो ऐं हाणे हिन में जेके सुबुह जो मां चांवर ऐं गजरूं अधु ॻारे छॾिया हुआ पाणीअ में, उन्हनि में इहो खीर जो पैकेट विधो अथमि ऑलपर्स जो ऐं खंडु। अॼु खंडु बि वठी आयासीं ॿी, उहा बरणी में लाहे रखी आहे। ऐं हिन महीने असां एतिरा दफ़ा मिठो पचायो आहे जो खंडु ख़तमु थी वई, न त खंड जो 1 किलो खंडु असांखे 2 महीना पई हूंदी आहे छो त चांहि कोई पीअंदो न आहे। ऐं ॿी ॻाल्हि त राजमानी पचाइणी कोन्हे, मंझंदि जेको पुलाउ पचायो उहो काफ़ी सारो अञा ताईं माशाल्लाह बचियो पियो आहे। तारिक ऐं आसफा बि घर में न आहिनि त उहे बि राति जो देरि सां ईंदा त कुझु न कुझु यकीननि खाई पी ईंदा। सो हीअ हाणे मां पचाईंदमि गजरेला राति जे लाइ। ऐं तव्हां सां शेयर कयां थी मां SOS विलेज में हिकिड़ी ईद मुंहिंजी कीअं गुज़री। उहे त मां इलाही ईदूं उते गुज़ारियूं आहिनि, त सोचां थी त SOS जो सिलसिलो शुरू कयो आहे त मां उन में ई जेको आहे उनखे ई कंटिन्यू कयां पंहिंजे कुझु व्लॉग्स में, उन्हनि जूं कुझु झलकियूं जेके आहिनि मां तव्हां सां शेयर करे वठां। त इहे तव्हां सां शेयर कयां थी, ॾिसी वठिजो। ही हुआ गिफ्ट्स जेके मां हिननि जे लाइ खणी वई हुयमि। छोकिरियुनि जे लाइ क्लिप्स हुया, नेकलेस हुया ऐं रिंग्स हुयूं। इहे गर्ल्स जे लाइ मां खयूं ऐं बॉइज़ जे लाइ जेका मां कुझु रांदीक खयां हुया उन्हनि मां किन जूं तस्वीरूं आहिनि, किन जूं न आहिनि। ही बॉल आहिनि ऐं ॿियो हिननि जे लाइ वॉचिस हुयूं, ॿियो बि कुझु हुयो मूंखे हाणे यादि नथो अचे। त इहे शयूं मां हिननि में वञी विरहायूं ऐं तव्हां ॾिसो ईद जो ॾींहुं आहे, हिननि सभिनीनि खे रंगीन कुर्ता ऐं वाइट शलवारूं ठाराए ॾिनियूं हुयूं। एॾा प्यारा पिया लॻनि माशाल्लाह सभई। ऐं मां पाण हिननि खे केक वठी वई हुयमि, उहो केक मां सभिनी ॿारनि खे पाण खारायो, तव्हांखे झलकियूं नज़र ईंदियूं। ऐं गर्ल्स खे उहा ज्वैलरी मां पाराई। एॾियूं त ख़ुशि पियूं थियनि नंढी नंढी शयुनि ते। हिकिड़ी मामूली जेका गिफ्ट हुयो, यकीन कयो हिननि में हिकिड़ी ॿारड़ी अहिड़ी बि आहे जेका फिज़िकली अब्यूज़ थियल नंढड़ी उमिरि में सफ़ा दिलि मुंहिंजी ईअं कटिजंदी आहे, रोईंदी आहियां मां जॾहिं मां हिननि जा हाल ॾिसंदी आहियां। पर हिते हुननि खे एॾी मुहबत ऐं इज़त सां रखियो थो वञे। हिकिड़ो नंढो ॿारु अहिड़ो बि आहे जंहिंखे पंहिंजी माउ घुटा ॾेई मारे पई, अलाए उहा माई कहिड़े बि ज़ुल्मनि जी सतायल हुई, त उहो ॿारु बि हिते रहे थो। आयो त को अरसो सुम्हंदो न हो। पोइ जेका डायरेक्ट्रेस हुई हिते बेनज़ीर रुस्तमाणी, उहा हुनखे पाण सां संभालींदी पंहिंजे ॿारनि सां पंहिंजे घर में। ॿारु उहो मस वञी जेको थोरो ज़हनी तरह सां कुझु मुतमइन थियो। त हीअ एॾियूं ख़ुशि थियनि ऐं मूं ते त एतिरो उन ज़माने में ही मूंसां एॾी हुजत हलाईंदियूं, न मूंखे हे न खपे, मां हे खणंदमि, मूंखे हिन डिज़ाइन वारी रिंग ॾियो। त यानी उहो मूंखे सम्झंदियूं हुई पंहिंजी इंतिहाई, ऐं मां उन्हनि खे ॾाढो प्यारो रखियो, ॾाढो प्यारो। हाणे त मां कॾहिं कॾहिं थी वञा, तमामु मुंहिंजो वञणु न जहिड़ो थो थिए। कोशिशि कंदमि त वरी मां ट्राए कयां। हीअ ॾिसां थी तस्वीरूं त मूंखे पाण खे बि दिलि में हिकिड़ी अलाए छा थो थिए, बसि छा चवां, एॾियूं ख़ुशि पियूं थियनि। हे तव्हां हिननि जा पोज़ ॾिसो न, जॾहिं फ़ोटो पियूं कढाइनि त हार ॿार पाए ॾाढो, जेको बि मां हिननि जे लाइ खणी वियमि, ब्रेसलेट्स बि हुयनि शायदि। ऐं उते कुझु ॿारनि खे, अच्छा मां पिंक कपिड़ा पाए वई हुयमि, इलाही सारनि खे पिंक कुर्ता पातल हुआ, त उन्हनि सां गॾिजी मां फ़ोटो कढायो। तारिक हलियो मूंसां गॾु त उनखे ब्लैक कुर्तो ऐं वाइट शलवार पातल आहे, त कुझु ॿारनि खे अहिड़ा कपिड़ा पातल आहे।
त मां वरी उन तारिक सां विहारे उन्हनि ब्लैक एंड वाइट वारनि जा सभिनीनि जा गॾु फ़ोटो कढिया त हुनखे बि सुञाणे विया, उन सां बि हिरी विया। मूंखे त मूंसां त ॾाढो पिया प्यारु कनि ऐं मां उन्हनि सां बेइंतिहा अञा ताईं प्यारु कयां थी। हिननि मां काफ़ी ॿार वॾा थी विया आहिनि, स्कूल था वञनि, के कुझु वॾा थी विया त उन्हनि खे जामशोरे मां जेको आहे कराची वारे यूथ हॉस्टल में, कराची वारे SOS में यूथ हॉस्टल में मोकिलियो वियो छोकिरनि खे। छोकिरियूं सभु उते ई रखंदा आहिनि, उन्हनि खे न मोकिलींदा आहिनि। सो इंतिहाई हिकिड़ो प्यार भरो माहौल आहे, ॿारनि जी ॾाढी केयर कई थी वञे ऐं को बि चंदो जमा कनि था त कॾहिं बि ॿार खे साम्हूं नथा आणनि, ॿार खे ऑब्जेक्ट करे यूज़ न कंदा आहिनि। हीअ ॾिसो मां पिंक में हिननि सां बीठी आहियां, हिन खां पहिरियों तारिक जी तस्वीर गुज़री वई, मूं हिननि खे सॾु कयो, मुंहिंजो जंहिंखे पिंक पातल आहे उहो मूंसां गॾिजी फ़ोटो कढाए। हीअ केक्स हुया जेके मां हिननि जे लाइ ईद ते वठी वई हुअसि। सो ॿुधायो त तव्हांखे कीअं लॻियूं मुंहिंजूं SOS जूं यादूं, ऐं उन्हनि ॿारनि खे मां ॾाढो मिस थी कयां। ऐं इलाही त हाणे उते नवां ॿार बि अची विया आहिनि। जॾहिं मां वेंदी हुअसि तॾहिं कुझु 40-45 ॿार हुया, ऐं हाणे उते 90 खां मथे ॿार आहिनि। त उहे नवां ॿार त यकीननि मूंखे कोन सुञाणींदा, पर का ॻाल्हि न आहे। पर सोचां थी त कुझु जमा कयां या कुझु गिफ्ट्स ठाहियां, कुझु शयूं जमा कयां त पोइ मां उतां जो चक्कर हणां। फ़िलहालु त मुंहिंजो इरादो आहे लाड़काणे वञण जो। ऐं मूंखे उमेदु आहे त अॼु जो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो। मां अॼु जो व्लॉग हिते ई ख़तमु थी कयां, ऐं सांझीअ जी अज़ान अचण वारी आहे त नमाज़ पढ़बी, उन खां पोइ इहा जेका खीरणी ठाहियां पई गजरेला, इनखे कंप्लीट कंदमि। ऐं सुराण शिकायत पई करे तव्हां पिस्ता बादाम छो न कढिया आहिनि, त उहे बि भिजाए आई आहियां त जीअं उहे बि मां उन में विझी सघां। सो अॼु जो व्लॉग हिते ख़तमु थी कयां। ऐं SOS जे ॿारनि सां मुंहिंजियूं ॾाढियूं सारियूं यादूं आहिनि। उन खां पोइ मां तव्हां सां क्रिसमस, पोइ दीवालियूं जिते जिते मूं मल्हायूं ॿारनि सां, उहे मां तव्हां सां आस्ते आस्ते शेयर कंदमि। त उमिरि मूं ईअं ई गुज़ारी आहे पंहिंजी इन्हनि कमनि में। सो बसि अलाह क़बूल करे। ऐं मां अकेली न आहियां हिन कम में, वञा मां थी उते, सॼो एफर्ट कयां थी, पर इन में पैसो, मुहबत ऐं ट्रस्ट माण्हुनि जो शामिलु आहे, मुंहिंजे स्टूडेंट्स जो, मुंहिंजे फैमिली जो, फ्रेंड्स जो। त उहे सभु मूंसां न हुजनि त अकेलो इंसानु कुझु बि न आहे। सो अब मोकिलायूं था अॼु जे व्लॉग मां। तव्हां सभिनी जे लाइ ॾाढो सारो प्यार, ॾाढियूं दुआऊं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी सुभाणे जे व्लॉग में मिलंदासीं।